अस्सलाम वालेकुम सभिनी दादू वासियुनि खे ऐं पाकिस्तान खे जेके ॾेह में थोरे परॾे में रहनि था उन्हनि सभिनी खे दिलि जी गहराइनि सां जश्न आज़ादी मुबारक हुजे। बुनियादी तौर ते उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू सुबुह जे टाइम ते परचम कुशाई कई ऐं शागिर्दनि सां गॾु हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम बि कयो हुयो। कल्ह मौक़े जी निस्बत सां अॼु सरदार रजब ख़ान शाहाणी जे ताउन सां संदसि जे वालिद सरदार हाजी यारमन शाहाणी जे यादि में हिकु फ्रेंडली मैच अली 11 ऐं सीता क्लब जे विच में खेॾियो वियो। बुनियादी मक़सदु हिन रांदि जो करणु जेको आहे सो हॉकी खे हिकु प्रोमोट करणु हो। इहो जश्न आज़ादी जे हवाले सां उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि हिकिड़ी एक्टिविटी बि मूव करणी हुई, जीअं दादू वासियुनि खे आम शहरियुनि खे इन हवाले सां आगाह कयो वञे त उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू न सिर्फ़ु शागिर्दनि जे लाइ मुख़्तलिफ़ रांदियुनि जा सिलसिला रखे थो ऐं आम माण्हू लाइ जेके दादू वासी आहिनि उन नौजवाननि लाइ बि उन वटि जेके ग्राउंड अवेलेबल आहिनि, जंहिंमें हॉकी जो ग्राउंड आहे, जंहिंमें क्रिकेट जो ग्राउंड आहे, जंहिंमें फुटबॉल जो ग्राउंड आहे, जंहिंमें इंडोर में बि ॿिया जेके ग्राउंड आहिनि उहे सभई उन्हनि सभिनी नौजवाननि जे लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि जेके रांदि खेॾणु चाहिनि था, जेके पंहिंजो वक़्तु जॾहिं पढ़ाई ख़तमु कनि था ऐं उन खां पोइ हुननि वटि वक़्तु बचे थो त उन्हनि जे लाइ ही सभु ग्राउंड अवेलेबल आहिनि त हू अचनि। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जा जेके बि रांदियुनि जा मैदान आहिनि उन ते अची पंहिंजी रांदि जो मुज़ाहिरो कनि ऐं पंहिंजी सिहत खे बहितरु कनि। अमूमन ॾिठो इहो वियो आहे त शागिर्द तक़रीबन पबजी रांदि खे घणो मौक़ो ॾियनि था या जेको आहे सो पंहिंजे ओड़े पाड़े जे अंदरि जेके नंढा वॾा गेम्स जा जेके नंढड़ा दुकान आहिनि, जीअं डबू जी गेम आहे या अहिड़े क़िस्म जूं जेके गेम आहिनि उन्हनि ते पंहिंजो वक़्तु ज़ाया कनि था। हीअ सिहत अफ़ज़ा रांदि आहे, हॉकी पाकिस्तान जी क़ौमी रांदि आहे ऐं इन जे खेॾण सां हिकु त माण्हू में एतमाद पैदा थिए थो ऐं प्लस में उन जे घणे हलण ऐं डुकण ऐं जंप करण सां यकीनन हुनजी सिहत बि बहितरु थिए थी। हर साल वांगुरु हिते जेको आहे सो जश्न आज़ादी जे हवाले सां प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, जिन आम रूटीन में बि शागिर्दनि जे लाइ ऐं आम शहरनि जे लाइ बि हिते प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं त जीअं आम माण्हुनि खे बि अहसासु थिए ऐं उन्हनि खे ॿुधायूं त दादू शहर जे अंदरि हिकु इंटरनेशनल हॉकी ग्राउंड एग्ज़िस्ट करे थो ऐं अवां केॾीमहिल बि पंहिंजे ॿारनि खे हिते मोकिले सघो था त जीअं हू आराम सां रांदि खेॾी सघनि। सभिनी दादू जे रहवासियुनि लाइ ही हिकिड़ो बहितरीनु इवेंट रहियो ऐं जॾहिं त आउं हिन इवेंट जे हवाले सां उन सभिनी दादू वासियुनि खे ॿियनि सभिनी खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी कयो पंहिंजा जेके बि नौजवान आहिनि तव्हांजा उहे जेके घर में आहिनि ऐं पढ़ाई खां पोइ वांदा ऐं फारिग आहिनि उन्हनि खे असांजे ग्राउंडनि ते वठी अचो। हॉकी जो ग्राउंड आहे, फुटबॉल जो ग्राउंड आहे, क्रिकेट जो ग्राउंड आहे। उन्हनि जे अचण सां यकीनन उन्हनि जी सिहत बि बहितरु थींदी ऐं असां वटि जेकी रांदियूं आहिनि उहे बि प्रोमोट थींदियूं। काफ़ी टाइम खां जेको आहे सो दादू जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को बि ग्राउंड न हुयो, पर उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे इंतिज़ामिया तरफ़ां ऐं प्रोफेसर ग़ुलाम सरवर अब्बासी साहब जी अणथक महिनतुनि जे करे हॉकी ग्राउंड मिलियो, क्रिकेट ग्राउंड मिलियो ऐं फुटबॉल जो ग्राउंड मिलियो ऐं इंशाअल्लाह हींअर जेकी नई डेवलपमेंट आई आहे त असांखे यूथ डेवलपमेंट सेंटर बि मिली रहियो आहे, जंहिंजे अंदरि जेको आहे इंडोर गेम्स हूंदियूं, मल्टी इंडोर गेम्स अवां खेॾी सघो था, दादू वासियुनि खे खेॾाए सघो था ऐं उनजे अंदरि जेको आहे सो हिकिड़ी कंप्यूटर लैब बि आहे ऐं लाइब्रेरी बि आहे ऐं हिकिड़ी शानदार जेको आहे सो डेकोरम रहंदो उनजे अंदरि दादू जे सभिनी नौजवाननि लाइ, सॼी डिस्ट्रिक्ट जे लाइ, बल्कि हैदराबाद डिवीज़न में एक यूथ डेवलपमेंट सेंटर जेको आहे सो असांखे गिफ्ट मिलियो आहे, जंहिंमें तव्हां जेको आहे सो बहितरीनु रांदियूं करे सघो था, सिखी सघो था ऐं अव्हांखे भरपूर मौक़ा मिलंदा। गुज़ारिश इहा आहे त जिथे बि हुजो सफ़ाई सुथराई जो तमामु घणो ख़्यालु रखो, छो त मींहुंगी लॻी पई आहे ऐं अक्सर शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पाणी बि आहे, जंहिंजे करे गंदगी, कालरा ऐं जेको आहे सो मोशन ऐं प्लस में जेको आहे सो वॉमिटिंग जी बीमारी आम थी पई आहे। नंढड़े ॿारनि में त उमूमन इहा शइ ॾिठी वई आहे, इस्पतालूं हींअर खां ई सिंध जूं इस्पतालूं भरिजी वियूं आहिनि। इन जे करे पंहिंजे शहरनि में सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कयो ऐं स्पेशली जेके नौजवान आहिनि उहे जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजो इन में किरदारु अदा कनि त हू जिथे बि आहिनि इन्हनि सभिनी शयुनि ते तवजो ॾियनि ऐं पंहिंजे ओड़े पाड़े में ऐं जिथे बि गंदगी आहे उन ते जेको आहे सो या त घासलेट हारे छॾनि या DD पाउडर हारे छॾनि या मुतलका जेको आहे सो म्यूनसिपलिटी खे जेको आहे सो इंफॉर्म कनि त हितां गंद खणी वञनि, छो त घिटियुनि में ऐं रस्तनि ते अगरि इहो गंद हूंदो त इन सां कालरा ऐं उन ते जीअं त मक्खियूं ऐं गंदगी
जे हुजण जे करे जेको आहे सो कॉलरा, पेचिश ऐं वोमिटिंग जा जेके चांसिस घणा आहिनि। पंहिंजे नंढनि ॿारनि खे क़तई तौरु ॿाहिरि जूं शयूं बिल्कुलु बि न खारायो हिन मींहोंगी ॾींहं में, छो त कंहिं बि हवाले सां का बि बीमारी जेको आहे सो जेकी दस्त, मोशन्स जेके आहिनि या जेकी कॉलर आहे उहा केॾी महिल बि उन्हनि ते अटैक करे सघी। पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु कयो ऐं हिन मींहोंगी मौसम में जेतिरो थी सघे घर खां ॿाहिरि घटि निकिरो त उहो वधीक बहितरु आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिते बि हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो।